अस्सलाम वालेकुम। मां होशू जखरानी आहियां तो जन्नत शाख मां जो वीडियो भरण जो मतलब है बरसात नाले अल्लाह जी करम सां सिंध ते अमन थी वियो, सफ़ा सिंध जो बरसात बीज जो इंशाल्लाह ताला अॻिते भी न वसंदो। पर मां हिन अॼु वोट वारनि जी मां ज़ाल खे जहां MNA MP आहिनि जहान मां रनड़ीअ खे हिन वक़्त में अञा अवाम ॾे न आया त कॾहिं ईंदा। ही अवाम 12-13 ॾींहं बरसात हलियो, अवाम मुयो अलाए बचियो, इन्हनि ॾे न आया। सिंध ते अल्लाह राम कयो, हिननि जी मां धारी देखे जहां तव्हांजो त औकात जो ख़बर पइजी वञे। अचो अचो बेच कर वोट वठण। मां तव्हांजी रन खे जहां ही गरीब अवाम मरी मरी बचियो आहे, के मरी विया आहिनि। अल्लाह करे जेका मरी विया आहिनि उन्हनि जा वरी माउ ॼणी नवां पुट ॼणंदा इंशाल्लाह ताला, वरी उन्हनि जो ई नालो रोशन थींदो। जहां ज़ाल खे तव्हां जेके तव्हांखे वोटूं ॾेई अवाम मथे चाढ़े तव्हांखे कामयाबी जो सीट माणाए, पोइ बि तव्हां भेण था अचो ॾुखे वक़्त में घुमाए। उहे नथा अचो त ॾुखे वक़्त में सिंध वारनि जे कमु अचो न, ॾुखे वक़्त में सिंध वारनि जे कमु अचो, ॾुखे वक़्त में बि नथा अचो। इंशाल्लाह ताला अॼु खां पोइ इंशाल्लाह ताला सिंध ते अल्लाह जो इंशाल्लाह ताला फज़ल आहे, रहम थी वेंदो। पर तव्हांजो अॼु औकात जो ख़बर पइजी वियो। इंशाल्लाह ताला सिंध खे इंशाल्लाह ताला कुछ भी न थींदो, अल्लाह रहम कंदो। जहां मां तव्हांजी रन खे वोटनि जे टाइम जेको भॻा बीठायो, गाड़ियूं मोकिलियो त हिन दफ़े मोकिलियो गाड़ियूं। जहां ज़ाल खे मां ॻोल्हा गाॾियुनि खे न यादि, होशू जखरानी जन्नत शाख वारो मुंहिंजो नालो न आहे। जहां मां तव्हांजी धारींदीअ खे